अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गडामा या संजा सैयद अल्लाह से हेडलाइन पर। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हू मथा हमला जारी। कोरोना वायरस वधी 48 ॼणनि खां हयातियूं खसे वठियूं, जंहिंखां पोइ फौतियुनि जो अंग वधी 7,744 ताईं पहुची वियो। कोरोना वायरस जा वधीक 2,954 केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग वधी 3,09,883 थी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान कोरोना सूरत हाल बाबति राबता कमेटी जो अॼु इजलास तलब करे वरितो। इजलास में कोरोना जी वधंदड़ सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। तालीमी इदारनि जी बंदिश जे हवाले सां NCOC जी सिफ़ारिशुनि ऐं तालीमी इदारनि खे बंदि करण बाबति गौर वीचार कयो वेंदो। मुल्क में कोरोना की ॿी लहर दौरान केसिस में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़े सबब वफ़ाक़ी हुकूमत 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं सॼे मुल्क में तालीमी इदारा बंदि करण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु आहे त 26 नवंबर खां स्कूल, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ ऐं ट्यूशन सेंटर्स खे बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 25 दिसंबर खां 10 जनवरी ताईं सियारे जूं मोकलूं हूंदियूं, जंहिंखां पोइ 11 जनवरी खां तालीमी इदारा ॿीहर खोलिया वेंदा। जिते ऑनलाइन निज़ाम आहे उते ऑनलाइन तालीम जो सिलसिलो जारी रहंदो ऐं जिते ऑनलाइन सिस्टम न हूंदो उते उस्ताद होमवर्क ॾींदा। इन हवाले सां फ़ैसिला सूबाई हुकूमतूं कंदियूं। दिसंबर में थींदड़ समूरा इम्तिहान बि 15 जनवरी ताईं मुलतवी कया विया आहिनि। लाहौर में बरकी रोड ते CTD थाने ते दहशतगर्द जो हमलो। CTD तर्जमान मौजूद जवाबी कार्रवाई में हमले आवर मारिजी वियो। दहशतगर्द वटां हथियार, हैंड ग्रेनेड ऐं आपघाती जैकेट हथे वई आहे। सिंध हाई कोर्ट में इलेक्टर्स के टाइम स्केल ऐं तरक्की ॾियण वारे केस जी ॿुधणी। अदालत पारां हुकुम ते अमल न करण ते कावड़ जो इज़हार। अदालत जो इलेक्टर्स के 10 ॾींहनि अंदरि टाइम स्केल ॾियण जो हुकुम। चीफ जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मामलनि खे ख़राब कंदड़ नतीजनि लाइ तयार रहनि। वरी वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खे हुकुम ॾिनो। असिस्टेंट एडवोकेट जनरल बयान ॾींदे चयो आहे त कमेटी कमु करे रही आहे। समरी बि मोकिली वई आहे। बयान ॿुधण बाद अदालत 9 दिसंबर ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। हिन साल कंहिं बि सूरत में प्रोमोट न कयो वेंदो। असांजी तजवीज़ आहे त समूरा तालीमी इदारा बंदि न कया वञनि। जेकॾहिं ईअं करणो आहे त अहिड़ा प्राइमरी स्कूल जिन में एनरोलमेंट 73% आहे उन्हनि खे बंदि कयो वञे। तालीमी इदारनि में समूरियूं गैर तदरीसी सरगर्मियुनि हिन साल मुकमल तौर ते बंदि थियण घुरिजनि। रिलीफ ॾियण लाइ बैंकुनि मां आसान शर्तुनि ते कर्ज़ न वञनि ऐं ख़ानगी स्कूलनि खे बदहाली जो शिकार थियण खां बचाइण लाइ कर्ज़नि ते व्याज वफ़ाक़ी हुकूमत अदा करे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि बैनुल सूबाई वज़ीरनि जे इजलास में तजवीज़। हैदराबाद में 5 दिसंबर ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। शहर जा 17 इलाइक़ा सील करण जो नोटिफिकेशन जारी। DC हैदराबाद मूजिब बल्दिया कॉलोनी, मुबारक कॉलोनी, जर्नलिस्ट कॉलोनी ऐं गुलिस्तान फातिमा वारा इलाइक़ा सील कया वेंदा। दामने कोसार, एयरपोर्ट रोड, लतीफ़ाबाद, वसीमनगर चौक ऐं वाधूआ बि सील कयो वियो। भिटाई टाउन, कासमाबाद, सिटीज़न कॉलोनी ऐं गुलिस्तान सज्जाद खे बि सील करण जो फ़ैसिलो। अलमदार चौक, कासमाबाद ऐं ईस्टा विलेज खे बि सील करण जो फ़ैसिलो। स्मार्ट लॉकडाउन अॼु खां 5 दिसंबर ताईं जारी रहंदो। लॉकडाउन बावजूद शहरनि SOPs खे नज़रअंदाज करे छॾियो। स्मार्ट लॉकडाउन वारनि इलाइक़नि में एहतियाती उपाउ खां होटलुनि अंदरि
खाइण ते पाबंदी लागू। कमिश्नर इफ्तिखार शालवानी जो चवण आहे त रेस्टोरेंट्स में खुलियल हंधनि ते खाधो खाइण जी इजाज़त हूंदी। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में ज़रीर यूनिवर्सिटी की ज़मीन में बाईपास ठाहिण बाबति केस ते ॿुधणी। अदालत बाईपास ठाहिण ते मानानामो जारी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट जारी कम करण खे रोकण जो हुक्म ॾिनो। दरख़्वास्तदार बयान ॾींदे चयो आहे ज़रीर ज़मीन ते कब्ज़े जो ख़दशो आहे। ज़रीर ज़मीन ते रोड ठाहिण सां स्कॉलर्स जी तहक़ीक़ मुतासिर थींदी। मीरपुर खास वेझो 78 मोरीवर ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर। ज़ाल मुड़स फौत, लाश अस्पताल मुंतकिल। नवाब अली मोहम्मद वेझो ॻोठ हाजी अली बख्श धारे जो वटा मीर रखण शाख खे 15 फुट घारो, फसलुनि खे नुक़सान। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात। बरसात ऐं ॿियनि इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो। थधि में बात थी वई। रुकना मुहाल कर दिया। इश्क के इस सफर ने तो मुझको निढाल कर दिया। हिज्र का फैसला भी था, हमने तो एक बात की, उसने कमाल कर दिया। लफ्ज़न के सुरहान पकड़े जिंदा समय शायरा परवीन शाकिर जी अॼु 68 सालगिरह मल्हाई थी वञे। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजय रख पाईंदासीं। आवाज़ टीवी के सॾ ते सिंधी सकाफ़त जी वारिस सिंसदा आवाज़ जी सिरे हेठि 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुनकुर्च में तकरीबूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मल मलाखड़ा, स्कूलनि में थींदड़ निरठी प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां टैबलो स्टेज, क़ौमी गीतनि ते झुमरियूं, गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध अमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।